पेश आहे जय हीरो। प्रॉब्लम इन अ प्रॉब्लम। अॼुकल्ह त ज़िंदगी हिकु प्रॉब्लम थी वई आहे माण्हुनि जे लाइ। पर मुंहिंजी नज़र खां अगरि मां सोचां, जेकॾहिं मां हिते जेके बि शादीशुदा वेठा आहिनि उन्हनि खां पुछां त तव्हांजे हिसाब सां वॾे में वॾो प्रॉब्लम छा आहे, त शायदि खिल निकिरी वञे। कहिड़ो प्रॉब्लम थी सघंदो आहे तव्हांजो? शादी, जोए, इहो वॾे में वॾो प्रॉब्लम आहे अॼुकल्ह। सभिनी खां वॾी ॻाल्हि त शादी करे हिकिड़ो वॾो प्रॉब्लम असां क्रिएट कयूं था, ऐं उहो वरी प्रॉब्लम घर था खणी अचूं पिया। ऐं टियों प्रॉब्लम वरी उन खां पोइ त साईं असांजी जोइ कॾहिं चंद्रमुखी मां सूरजमुखी थी वञे, ख़बर ई कोन थी पए। दिलि सां लॻेव त ताणी वॼाइजो, न त न वॼाइजो। अच्छा, उन खां पोइ चवंदी हे न खाओ, हो न खाओ, वारनि जो स्टाइल हीअं कयो, ॾाढ़ियूं मुछूं हीअं कयो, कपिड़ा हूअं न पायो। कुझु सालनि खां पोइ चवंदी हेॾा तव्हां त मटिजी विया आहियो। थींदो आहे, मूंसां थींदो आहे। मुंहिंजी जोइ आई आहे अॼु मूंसां गॾु, मूंखे डपु थो लॻे मां इहो टॉपिक खयों त आहे, पर घर में रोटी मिलंदी अलाए, एंट्री मिलंदी अलाए न। ऐं सच अथव, इतिहास खणी ॾिसो, वॾियूं वॾियूं जंगियूं इन्हनि ज़ालुनि जे करे ई थियूं अथव। ऐं वधि में वधि जेके मरिया आहिनि न, उहे मर्द ई मरिया अथव, ज़ालूं कोन मरियूं अथव। पुट तूं ॿाहिरि निकिर, ख़ाली सभु ज़ालूं भड़की वठी तूं ॿाहिरि निकिर, सभु ज़ालूं अथई पुट तूं निकिर ॿाहिरि ख़ाली। अरबा कथा माफ़, उनजी बि मां भरपाई कंदुसि। त इहो हिकु वॾो प्रॉब्लम आहे घर में। मूंखे यादि आहे त हिकु दफ़ो मां कंहिं कॉकटेल पार्टी ते वियो हुउसि, त हुते मां थोरी ड्रिंक कई हुई ऐं थोरी लेट थी वई हुई मूंखे। मां चयो हाणे घर त वञा थो, पर एंट्री मिलंदी अलाए न। हालांकि पीअणु ॾाढो ख़राबु आहे, इट इज़ इंजोरियस टू हेल्थ। कॾहिं न कजो पी करे घर न वञिजो। जीअं तीअं मूंखे एंट्री त मिली वई। मां सोचियो एंट्री त मिली वई आहे, हाणे अॻियां छा थो थिए ख़बर न आहे। मुंहिंजी सभागी पुछई, हेॾां तव्हां मानी खाईंदा? मां चयो हल भई, ॿियो एग्ज़ाम बि पास थी वियो। मां चयो वञी सभागी खणी अचु। खणी आई, हिकु ग्राही खणी वात में विधी, ॾाढा मिर्च लॻा, ॾकी ॾकी हीसजी पुछियोमांसि, सभागी अॼु भाॼीअ में मिर्च थोरा वधीक न विधा अथई? चई हा, तव्हांखे मुंहिंजी मानी वणंदी किथे? हा, इहो ई मां ठाहे ॾियो त चुप करे खाई वञो। मां चयो माई मूंखां भुल थी वई। न न, भुल वरी छा जी, मां ॼाण न थी आहे, मुंहिंजो खाधो तव्हांखे न वणंदो आहे। अॼुकल्ह त मां तव्हांखे वणा किथे थी वई। अची जो जी भंवट ॿारे जो चई खणी बसि कयो। मां बि हुयुसि उन्हनि नशनि में, मूंखे बि लॻा खार। मां बि खईं फ़ोन ऐं सिधी कंप्लेंट विधी कंपनीअ में। कंपनी माना मुंहिंजी ससु। मैसेज विधोमांसि मां, तव्हांजो प्रोडक्ट मुंहिंजे हिसाब सां नथो हले पियो। इन प्रोडक्ट खे ठहण महिल जेके टेक्निकल ॻाल्हियूं हुयूं, जेके गड़बड़ियूं हुयूं, उहे तव्हां शादीअ वक़्तु मूंखे न ॿुधायूं हुयूं। महिरबानी करे मां इहो प्रोडक्ट वापसि करे एक्सचेंज में नए प्रोडक्ट जी डिमांड थो कयां पियो। ठका मथां कंपनी जो रिप्लाई अची वियो, चवे थी हिन प्रोडक्ट जी गारंटी वारंटी हाणे पूरी थी चुकी आहे। वरी लिखे थी भई, इन प्रोडक्ट जे बारे में तव्हांखे शादीअ वक़्तु फेरनि महिल डिटेल में तव्हांखे ॿुधायो वियो हुयो। हूअं बि हिन कंपनी हाणे नओं प्रोडक्ट ठाहिण बंदि करे छॾियो आहे। केरु पुॼे भाई हिननि सां, जोइनि सां नथो पुॼी सघिजे पियो। पर हिकिड़ी ॻाल्हि अथव, कुझु बि चओ, ज़ालुनि खां सवाइ सरंदी बि कोन अथव। इहो फैक्ट आहे। कंहिं ॾींहुं हिकु ॾींहुं त पेके हली वञे, न कच्छो मिलंदो न गंजी। त जेके बि ज़ालूं वेठियूं आहिनि उन्हनि खां मां माफ़ी थो वठां, जेको भुल में का चुक में का तव्हांखे ग़लति ॻाल्हि लॻी हुजे,
पर जस्ट परफॉर्मेंस इन्हनि ज़ालुनि लाइ ज़ोरदार ताड़ी वॼायो महिरबानी थैंक यू पुट बची हुए हिकु मिंट बि सुवाल पुछंदे तोखां फाथासीं हबीबी तव्हां चयो तव्हांजी ससु तव्हांखे मैसेज मोकिलियो त तव्हांजो ही प्रोडक्ट जी एक्सपायरी डेट थी वई आहे हा ठीकु आहे उहा थी वई पर सपोज़ तव्हांखे पंहिंजी जोए जे ऑप्शन में ॿी का मिलंदी त तव्हां छा कंदा तकड़ी हा कंदुसि हिक खे मां पालींदुसि उहो मूंखे पालींदी थैंक यू यू वेलकम